तव्हां ॾे गोश्त आयो काॾूं? हा, गोश्त जाम आयो। अरबू वारनि जे ॻोठ में फोटू कढंदा पिया वञनि, ॾांद ॾींदा पिया वञनि। भई कुर्बानी कयो, खला वरी मोटाए ॾियो, शायदि असां मथे ॾेखारींदासीं। असां वारे ॻोठ में त ॾिठो रुॻी 2-3 घरनि कुर्बानी कई। हेतिरो ॾींहुं थैली खणी आयो तवारो ॾेर। चाढ़ियमि त आकाए पई विढ़े त हे हेॾा छो ॾिना थी। मां चवण गोश्त खां मुंहिंजी राह न वढियो, पोइ खोड़ ॿूटियूं थींदव। ॿुधायां इल्मू वारनि खां वठी ॾियां, खोड़ गोश्त थियुनि। ख़बर हुजे हा त चवां हा न, ॾांद कंहिं ॾिननि। एंचीअ था कर लाइ छा, पर बि माण्हुनि खे साबुण ॾिनऊं, गिह, जोड़ो जोड़ो लटा, गोगड़ू, मच्छी, काड़े गुल ते न आहे जेको मुंहिंजो जोड़ो जेको पाईंदी आहियां, इहो इर्शी ॾिनो हो न मूंखे। गोगड़ू बि मुंझां इहो जोड़ो बि। असांजे ॻोठ में त ॾिठो ई सर्वे करे विया जाइन जो, हिकिड़ी किस्त मिली वरी न ॿिया पैसा ॾिनऊं। मुकारो असां वारनि पंहिंजो पाण कयो भेण। जॾहिं तव्हांखे जाइ जा पैसा मिलिया आहिनि त तव्हां जाइ खणायो न। न गुंजू मुटी सोलर जूं प्लेटां ऐं पखा वधियूं आयो आहे, बशू ॿकरी ऐं छेला वधा, रमज़ू नेट वारी टीवी वठी आयो आहे। एंचीअ वारा अंधा आहिनि? हा, हिननि खे हुतो ख़बर नथी पए। किस्ती बंदि करे छॾियऊं, हाणे वेठा चप चटनि। डेंबी मां वारी नुंहुं बि एंचीअ में थी कमु करे न। माइनि जा कनि खां इहे ॻोठनि में वेंदियूं आहिनि, भई छोकिरियूं पढ़ायो। मां चयोमांसि आहे को पैसनि देसनि विराइण वारी एंचीअ में वञो न। लुढे असां लोड़े लोड़े मरी विया आहियूं, पर न, इन खे छोकिरियुनि खे पढ़ाइण जो भूत सवार आहे। हिकिड़े ने वस मां कई आहे, हाणे ॿियूं था पढ़ायूं। उहो अधी अॻिते दौरु ॾुखियो आहे। अॼु ई ॾिसे थी रोज़ु अख़बारनि में लेख था अचनि, फ़िलाणी खे मुड़ुसु विढ़ियो, फ़िलाणी खे घरेलू तशदुद जो निशानो बणायो वियो। 2 अखर पेट में हूंदसि त पंहिंजे लाइ कुझु करे सघंदी न त सॼी ज़िंदगी पई हथु टंगींदी, कॾहिं पीउ जे अॻियूं, कॾहिं मुड़ुस जे अॻियूं त कॾहिं पुटनि जे अॻियूं। अधी नौकिरी वरी कॾहिं सुथरी थी मिले, अधी देरि सवेर मिले त थी न, जा पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजो दॻु कढी थो वञे पियो। छोरी नाज़ी तुंहिंजे साम्हूं आहे। हा, इन छोरी जे लाइ मूंखे चाची माशूका मिंथा कंदी हुई, एलाज़ मां तॾहिं ते वेठी आहियां त मूंखे इहो चवंदी हुई त जेको बि छोकिरो ॾिसे मूंखे इहो रिश्तो आणे ॾे, मां छोकिरी जो ॿार लाहियां। अॼु उहा छोरी आहे त ॾिसे थी दुनिया जा रिश्ता था अचनि, पर न कयूं बीठा आहिनि। छाजे करे? इन पढ़ाइनि जे करे न। छोरी जी डिमांड भला पहिरियों बि त इहा छोरी ही का, हाणे सिंग त कोन्हनि साया। पढ़ाई जे करे नौकिरी मिलियसि न, नौकिरी जे करे ॾिसो त माण्हू हैरान त इहा छोकिरी असां वठूं। इहा त हिकिड़ी खचर खुआरी आहे, अलाए कीअं नौकिरी ॾिनी अथऊंसि। टके जी हया न ॾिसंदी आहे छोरी में। अधी कमाए थी लहे त कंदी न। ॿी हक़ीक़त ॿुधायां, असां सॼी उमिरि ममड़ियूं रना ॾिठियूंसीं, जेके कुझु कुझनि ई न। असांखे लॻंदो इहा शरीफ़ ज़ादियूं इहे आहिनि। जेका ॻाल्हाए थी, अॼु जे दौर जी औरत पंहिंजो हक़ हिसाब ॼाणे थी पई, ॻाल्हाए थी, उहा असांखे बदतमीज़, छुड़वाग ऐं बेलगाम थी लॻे पई। ईअं न आहे, उहो पंहिंजे दौर जे हिसाब सां सही आहे। बांह थी मिले हिकिड़ी, चवनि था न असांखे टका खपनि न पेट, शादी कर। केरु आहिनि ज़ात जा? चूतिया आहिनि ज़ात जा। चूतियनि मां शादी कंदी, माण्हू छा चवंदई? ज़ात ते ॾात थोरी आहे। छोकिरी तूं ॾिसे न, शीशो आहे शीशो। हीअ जेका भड़वी पंहिंजो घर छॾे तो वटि वेठी आहे, इहा बि हुजे भली, इन खे केरु थो कढे? मां पंहिंजे जीअर त पढ़णजण कोन ॾींदीसांइ, बाक़ी मरी वञा त पोइ ॿी ॻाल्हि आहे। छा आहेसि पोइ ॿई सहेलियूं गॾु रहिजाम, जोड़ी जो जहान आहे, हिक खां 2 भला। ज़हर जी पुड़ी ॾेई न हलाया तव्हां ॿिन्हिनि खे? ज़हर जी पुड़ी छो? मज़हब में चइनि जी इजाज़त आहे। वज़ू करणु ईंदो थी पूरो? ईद जी निमाज़ में घणियूं रकात हूंदियूं आहिनि ॿुधाए त सही? मज़हब अची शादी में पियो आहे। हाओ मुंहिंजी जराह मुलियाणी, तूं त निमाज़ां पढ़ी पढ़ी मुसला ॻारे छॾिया आहिनि। पिणे जो कई ॿी शादी, पोइ हो त दुबई जे पैसनि ते मस्ती करे, तो ठठींग वटि छा आहे? बगल लाइण जे लाइ ब्लेड बि ओधर ते वठी ईंदो आहे। महिना ॾियणु ॾिसेसि न, तूं ख़र्चु ॾींदी आहे न मूंखे। मां ते लाणो रहियल थी छा जो मां ख़र्चु ॾियां? पोइ भौंक बि न कयो, चिड़ी वेंदव। चिड़े त मां वारे औंठे ते चढ़े। भले औंठो बि थी भलो, मोतबर मूंखे औंठे ते थो चाढ़े। हिन खे एवज़े ॾेई पोइ चूतियनि में पढ़णजंदुसि। एवज़े में थो ॾे जो मां तोखां पई आहियां, मूं त मुंहिंजा मालिक ॿुधनी त आंड्रा कढनी। हा सुञाणा तो वारे मालिकनि खे, आंड्रा था कढनि जो मुल्क में हाए पई आहे। चङो ॾिसजांइ भला। हल वाइखी थी। हेतिरी जो पाले वॾी खे बि करे, मां सां अगल कंदी करे, मां वॾो कयो बास करे, हाणे मां सां अगल केरु कंदो करे? केरु चवंदो त मूंखे वज़ू कराए करे? अम्मा हा, मूंखे वज़ू खपेसि, हिनखे थी वज़ू कराए, मुंहिंजी नंढड़ी गुलड़ी अॼु वञे थी पई पढ़णजी करे। सभिनि माइनि खे कची पकी ज़नाननि खे ख़ुशख़बरी जो अस्सलाम वालेकुम। तफ़हीमी आली मदद, दूध की धुली रुमाल की पोची, सच्ची पुतली, गुरबिंदिया राना जो चेलो। ख़ुशी तोखे वेलकम करे।
अॼु मुंहिंजी मूमल, मुंहिंजी गुड़िया, मुंहिंजी प्यारी, मुंहिंजी गुॾड़ी, मुंहिंजी दगसीर जी शादी आहे करे अॼु पंहिंजो अबाणो घर छॾे वञी सावरनि जो घर वसाई थी करे। मूंखे त सम्झ में नथो अचे करे माण्हू पंहिंजी धीअर कीअं था ॾियनि करे। असां त गुॾी प्रणाल में साह थो वञे करे। शौदिल लाती कुंवार माउ जिन जूं वेठियूं उन्हनि खां पुछ त उहे ख़ुशि न आहिनि ख़ुशि। अॼु मूंखे कहिड़ा वलर आहिनि करे टींगी ॾिसंदी आहे हिकिड़ी आहे करे अॼु इहा बि परणी थी वञे करे। दिलि न लाहे न्याणी जो मर्ग आहे भला तो लानत खे त वरितऊं न भला केतिरो विहारे खाराइनी आहे। मां त तुंहिंजो पीउ ॾाढो ॿारियो आहे न करे सॼा मिसाल माते ॾिजाए करे बुछड़ी करे ॿिए खे जेसिताईं ज़लील न करे तोखे मज़ो ॾेईंदो आहे ख़ुशी खदड़क करे। अड़ी भोगती क्या आहे लूअर माण्हुनि जूं पाण में 32 दिलियूं हूंदियूं आहिनि तुंहिंजूं मुंहिंजूं 36 दिलियूं आहिनि। सिर लॻे तोसां बसि घोर जी पारत थी न बसि सेरो त कढो न करे। तव्हां पहिरियों दफ़ो भला शादी ते आया छा करे। सर्दियूं मूंखे सोनो खणी ॾियो अॼु थाल भेनर मूंखे सोनो खणी ॾियो अॼु थाल। मेहंदी भिॼाया राणल खे लाया मेहंदी भिॼाया राणल खे लाया मेहंदी करे हथ लाल। सर्दियूं मूंखे सोनो खणी ॾियो अॼु थाल भेनर मूंखे सोनो खणी ॾियो अॼु थाल। मेहंदीअ गाने रंगड़ो लायो मेहंदीअ गाने रंगड़ो लायो काजल जोड़ बनायो डी घोट मुंहिंजो कुंवार वठी घर आयो है घोट मुंहिंजो कुंवार वठी घर आयो है। अखियूं नाज़ सां थो खणी दिलि खॼी वेंदई अखियूं नाज़ सां थो खणी दिलि खॼी वेंदई दिलि खॼी वेंदई निंड फिटी वेंदई ओ दिलि खॼी वेंदई निंड फिटी वेंदई अखियूं नाज़ सां थो खणी दिलि खॼी वेंदई अखियूं नाज़ सां थो खणी दिलि खॼी वेंदई। उन ॾींहुं गुल्लू ॻाल्हि पियो करे त भई होटल ते वेठा हुजूं चांहि पिया पियूं त ॿ हमरा मोटरसाइकिल ते अची ऐं लथा चेंबर करे पिस्टोल जेको आहे त हमरा खे ठकाओ कढायो हमरा जी खोपड़ी हुते वञी किरी तोबा 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 तो चे माण्हू जो वेझो आया त हमरा चवणु लॻो अदा असांजे विच में न अचो असांजी दुश्मनी आहे पाण में असांजो दुश्मन आहिनि। पुलिस बि परभरो बीठी पर वेझो न आई। केरु थो पवे कंहिंजे मसइलनि में अॼु भेण जंहिंखे मारियऊं उन जो लाश जेको खणणु आयो न हमरा उहो बि चवनि था वॾो ॾोहारी आहे 5 लख इनाम रखियल अथसि। इन काके सां मिशन हुजे साण मिशन हिन रखाई अहमदे वटि अहमदे हिन जी मिशन रखी उतां पोइ वरी अस्पताल वियो आहे ज़ख़्मियुनि सां गॾिजी उते को हिनखे दागदर सुञातो आहे त हे त फिलाणो माण्हू दागदर झटि में वञी करे ऐं एस खे काल कई त पहुच माण्हू मां वटि माना हथीको आहे। अल्लाह दागदर मुखबिरी कई न माना पुलिस अचे झटि पहुती एस खे भला 5 लखनि जी लालच